أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه أجمعين اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم قل بفضل اللہ وبرحمتہ فبذلک فلیفرحوا هو خیر مما یجمعون صدق اللہ العلی العظیم وصدق رسولہ النبی الکریم وَنَحْنُ عَلَىٰ ذَلِكَ لَمِنَ الشَّاهِدِينَ وَالشَّاكِرِينَ وَالْحَمْدُ لِلَّهِ رَبِّ الْعَالَمِينَ۔ محبت سا ذوق شوق سا ہکڑو پھرو درود شریف جو نظران و محبوبن نے پیش کرائی۔ اللہم صلی علی سیدنا و شفیعنا و مولانا محمد و بابا۔ برادران اسلام، اج جی محفل خوشی جی محفل اج شکرانے جی محفل فقیر پانجے بچڑن جے توہر سنت جی خوشی میں اج ہے مدینے وارے سائیں جو میلاد بھی ملہایو آت مرشدن جے نسبت محبت جو ایک صد بھی ڈنو ان صد میں گڑ تھیندڑ ان صد میں ایندڑ وری کامل مرشد مشونارے سائیں جا کامل فقیر جے کے نسبت سا فقیر سا گڈل قرآن شریف میں رب کریم فرمایو ہن محبت وارن کے رب کریم قرآن میں چھا فرمایو رب فرمایو موجا حبیب ہن امت کے بدھائے تا ہکڑیوں دوستیوں تھن دنیا واریوں ہکڑا انن جا گانڈھا پا ہن دنیا جا پو بھلے ہوئے نسبی حجن حسبی حجن دنیا جا گانڈھا پا تھن ہکڑو گانڈھا پو مو اللہ قادر سبحان اللہ پو جے کے دنیا جا رشتہ تھن جے کے دنیا جو یاریوں تھن بدھائن تا دنیا میں ختم جدہ انن جی اکھ بوٹ بھی جدہ انن تے موت جو وقت ایندو جدہ کھا انن جے آخرت وارو دور جے کو حق میں انصاف جو دورا وہ شروع تھی دو تا دنیا جو یاریوں ختم ہوندن پر جے کا مو اللہ واری دوستی یا ہوا دنیا میں بھی انن کے فائدو دی دی تا قبر قیامت میں بھی دی تہی محبت وارا عشق وارا کامل مرشد جی نسبت وارا جے کے فقیرن سا وکھوں کھڑدا ہے خدا جو قسم ہے موجے مرشد مشونارے سائیں جو شان جماعتوں اسا وجوں ڈٹھیوں ہیں اللہ جا ولی ہیں انہاں جو جماعتوں ہیں محبتوں ہیں پر جہڑو عشق جہڑی محبت مشورن وارے سائیں پانجے فقیرن کے تاج شریف پائن وارن کے پانجے نگاہ سا عطا کیا تو دنیا گھمیڑی محبت کے بھی جماعت میں نہ ماں ایکڑو مثال پانچو ذاتی دسندو ہے بدھائیں دو آیا چھو جو فارسی میں پہا کوات شنیدہ کئی بود مانند دیدہ فارسی میں پہا کو دیدہ ہے تا جیڑو اکھل ڈٹھو یقینی دو آنیڑو بدل دے یقین نہیں دو پو ماں پانچو مثال بدھائیں دو آیا تا حضرت مسکین سائیں سا گڑا سا پنجاب پیا وجہ جلسو ہوجے پروگرام ہوجے ٹرین جو سفر ہوجے سونی جماعت ہتوں ای مرشدن سا گڈ ہلی تا بابا مرشدن جو پروگرام اساں بھی ہلی نسوں عاشق پتنگ پروانہ تا گڈ تھن تا یا عشق جی پرواز اساں بھی نسوں تا یہ عاشق عشق جی پرواز کیتری دا ای خدا جو قسم ما اللہ کے حاضر ناظر کرے چواں تھو تا ان جماعت میں ان مرشدن کریمن جی جماعت پنجاب واری میں جیکا محبت مو ڈٹھی مو پانجی محبت کے کچھ بھی نہ پیو سمجھا جنہ انہوں جو عشق مو ڈٹھی پرے واری محبت جیکا ہوندی تھئی نہ وہاں وڈی سکھ واری ہوندی پو مو ٹرین میں جدے سفر کیو تا اساں سا پنجاب جو ہکڑو پیر صاحب ملیو جے کو سندھ میں پانجے تبلیغ جے سلسلے میں آیو
मुलाकात थी मिलियो हाल वाल कयईं चयईं त असां पंहिंजी जमायत ॾे आया हुआसीं दीनी तबलीग जे सिलसिले में हाणे वापसि वञूं था पोइ तव्हांजो जो ॿुधोसीं त भला कचहरी कंदा था हलूं साईं कचहरी थी ॻाल्हियूं थियूं मुर्शिदनि करीमनि जे फैज़ जा किस्सा निकिता हुन पंहिंजे मुर्शिद करीम जूं ॻाल्हियूं ॿुधायूं मूं हुन ते ख़ुशी बि महसूस कई मुबारकूं बि ॾिनियूंमांसि मूंखां पुछाईं त भला तव्हां कुझु पंहिंजे मुर्शिद जो फैज़ ॿुधायो मां जो सफ़र में हलो था फैज़ पाण ई ॾिसंदव मुंहिंजे मुर्शिद जो फैज़ मां जो ॿुधाइण खां वॾो आहे ॾिसंदव पाण अखियुनि सां साईं हलियासीं पंजाब पहुतासीं मंज़िल साॻी हुजे ख़ुदा जो कसम आहे सैयद सगोरो जेको पाण गादी नशीन आहे ऐं मुंहिंजे मुर्शिदनि जी कामिल जमायत 5 किलोमीटर पंध करे सैयद सगोरो पहिरें उघाड़े आयो आहे मुर्शिदनि जे इस्तक़बाल जे लाइ मुर्शिदनि करीमनि जी मोहब्बत जे लाइ आयो आहे इश्क सां अहिड़ो त इस्तक़बाल कयूं जो उहो सैयद उहो पीर हैरान रहिजी सोणी जमायत जो मुर्शिदनि सां गॾु हुई पोइ उते हिकिड़ो मंज़र थियो हिन जो ॾिठो त मूंखां पुछा कई मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो फैज़ आहे जो मुर्शिदनि जो अदब त हिन जमायत में तमामु घणो आहे पर फ़क़ीर हिक ॿिए जो ई अदब अहिड़ो कंदा आहिनि माण्हू हैरान थी वेंदा हुन पीर साहब ॾिठो मूंखे चयईं त साईं आप तो इनके मुर्शिद हो हाथ चूम रहे हैं ये जो आपके साथ है इनके भी हाथ चूम रहे हैं ये भी मुर्शिद है अब अदब अहिड़ो ख़ुदा जो कसम मां चवंदो आहियां त मशहूर नाले साईं जे जमायत जो ख़ासो ई अदब हे इश्क हे मोहब्बत मुझे मुर्शिदन फरमायो हो त ताज शरीफ जो शान इहो आ जो ताज शरीफ वारे दे फकीर ईंदो पंहिंजे भाउ जे अचण खां वधीक ख़ुशी थींदी ऐं हिन जमायत इहो करे ॾेखारे हिन जमायत ऐं इश्क ऐं मोहब्बत जो इहे नज़ारा हिन ताज शरीफ वारनि वटि वञ त ख़बर पवे हे मां राति फेसबुक ते ॾिठो फ़क़ीर वटि राति खां मुंहिंजे ख़्याल में जमायत वेठी हे मोहब्बत न आहे त मुंहिंजा सोना छा ही अॼु भाउ जे घर ईअं नथो वञे अॼु भाउ खे अहिड़ियूं मोहब्बतूं न आहिनि हे जे ताज शरीफ जी मोहब्बत आहे त हे मशहूर वारे साईं जे ख़ातिर आहे हे मदीने वारे साईं जे खातिर हे रब करीम जी ज़ात जे खातिर तॾहिं मूं अर्ज़ कयो रब करीम फरमायो त हे दोस्ती जेका अल्लाह खातिर आहे पोइ यादि रख इहा दोस्ती अजाई नाहे हिन जो फ़ाइदो तोखे हिन दुनिया में बि मिलंदो क़ब्र क़यामत में बि मिलंदो पर हशर में बि उथंदे त ताज शरीफ वारा गॾु जन्नत में ॾिसंदे तॾहिं मुंहिंजे मुर्शिदनि फरमायो हो त हे ताज शरीफ हे मोहब्बत हे निस्बत हे नातो जेको रब करीम जे खातिर आहे जेको तो असां सां रखियो आहे असां बि तोसां वाइदो था कयूं ओ ताज शरीफ सिर ते रखण वारा क़यामत जो सिज उभरण दे उन वक्त ताईं जन्नत में न वेंदासीं जेसीं ताईं हर ताज शरीफ वारो जन्नत में न वेंदो कामिलन जो पक्कू इन तॾहिं त ताज शरीफ वारा पंहिंजो कंध मथे करे घुमंदा आहिनि ख़ुदा जो कसम जंहिंजे सिर ते ताज शरीफ हूंदी आहे उहो वॾेरनि जे आॾो न झुकंदो आहे अड़े उनखे दुनिया वारनि जी परवाह न हूंदी आहे वॾेरनि जी परवाह न हूंदी आहे परवाह हूंदी आहे त कामिल मुर्शिद जे दुआ जी हूंदी आहे परवाह हूंदी आहे त मदीने वारे साईं जी हूंदी आहे परवाह हूंदी आहे त पंहिंजे रब जे ज़ात जी हूंदी आहे मूंखे हिकिड़ो फ़क़ीर ॿुधाए पियो त ताज शरीफ मूं पाती ज़िक्र वरितो पोइ ताज शरीफ पाइण सां कुझु शरई हदूं हिकिड़ियूं लॻंदियूं आहिनि अल्लाह जो जेको रस्तो आहे उहो वठिणो पवंदो मुंहिंजे मुर्शिदनि खे हिकिड़े अर्ज़ु कयो हो त साईं को अहिड़ो वज़ीफ़ो त ॿुधायो जिथे हुजऊं त मुर्शिद जे सॾ में सॾ सां गॾु हुजऊं पाण फरमायूं त ताज शरीफ सिर ते हुजे 5 वक़्त निमाज़ 4 तस्बीहूं ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र जो कंदो कर दुनिया जी कहिड़ी बि कुंड में हूंदे सॾु कंदे असां गॾु हूंदासीं
त हे निस्बत जा कुछ जेके तालुक आहिनि कुछ ॻाल्हियूं आहिनि इहे मज़बूत करणियूं पवंदियूं पोइ हे तालुक मज़बूत बि थींदो आहे त ऐं पंहिंजे मुर्शिद सां कामिल बि थींदो पोइ फ़क़ीर चए मुर्शिदनि झलियो त बाबा दुहल जो भत लाइ खाइणो जेके शैतानी अमल आहिनि उन्हनि खां बचणो आहे 5 वक़्त निमाज़ पढ़णी आहे 4 तस्बीहूं रोज़ानो ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र करणो आहे दुरूद शरीफ़ तव्हांखे रोज़ पढ़णो आहे मदीने वारे साईं जे मोहब्बत सां दिल खे आबाद करणो आहे चई मिट्रा असांजा हुया दोलाई उहे कावड़जी विया मूं उन्हनि खे चयो त बाबा हाणे कामिल मुर्शिद जो हथ वरतो आहे दुहल जो भत रखाईंदुसि चई साईं ईअं जो मूं चयो सभु कावड़जी विया मूंखे बिरादरीअ मां कढी छॾियो रिश्ता थियल हा मिट्रियूं गॾियल हुजनि ॻोठ में गॾु रहंदड़ मिट माइट सभु पंहिंजा मां आयुसि दरगाह मशहूर शरीफ़ अर्ज़ु कयम त क़िबला तो कामिल मुर्शिद जे हिन सोने हथ मुबारक सां रब वारी वाट मिली आ पर इन ईमान वारे रस्ते ते आयो आहियां त इम्तिहान अची विया आहिनि हाणे त मिटनि छिनी छॾियो आ मिटियूं बि ख़तम थियूं थियनि पाण फरमायूंसि त अल्लाह जे रस्ते में ईमान वारनि खे इम्तिहान ईंदा आहिनि मज़बूत बीह रब तो गॾु पोइ साईं मिटियूं ख़तम थियूं मिटनि अलॻि कयो चई त शहर में असां लड़ी आयासीं शहर में आयमि बचड़ा उते तालीम हासिल कई मुर्शिदनि जे दुआउनि सां उन्हनि खे नौकरियूं मिलियूं अॼु ॻोठ वारा ग़रीब आहिनि मूंखे मशो नाले साईं जे दुआ सां रब नवाज़े छॾियो अॼु उनखे वॾा घर आहिनि बचड़नि खे रोज़ियूं आहिनि मुर्शिदनि खे अर्ज़ु कई फरमायूं परवाह न कर रब जी ज़ात तोसां गॾु आहे इहे दुनिया वारा छॾे वञनि तो सां अल्लाह हुन जो रसूल ऐं कामिल मुर्शिद गॾु ऐं ख़ुदा जो कसम आहे जे रब जी मदद मिली वञे न त दुनिया जा लश्कर सभु तो सां गॾु थियनि रुॻो अल्लाह जी मदद तो सां गॾु हुजे त तुंहिंजे वार खे बि तो न ईंदो पर जे रब करीम तो सां कावड़ियल आहे रब जी ज़ात तो सां कावड़ियल आहे तूं गुमराही में आ तूं रब जी नाफरमानीअ में आ ऐं रब जी ज़ात खे कावड़ायो अथई सॼी दुनिया तुंहिंजी मदद में गॾु थिए त तोखे बचाए न सघंदी पर रब फरमायो आहे त हे दुनिया मां इंसान खे इम्तिहान गाह करे ॾिनो आहे ॿई रस्ता अता फरमाया आहिनि हिदायत जो रस्तो बि ॾिनो आहे गुमराही जो रस्तो बि सम्झायो आहे इंसान खे ॿई दग ॾेखारिया अथमि हाणे जहिड़े दग ते हलंदो उन जे अख़्तियार में आहे पर जे हिदायत वारो थींदो त इनाम वारो थींदो जे गुमराह थींदो त जहन्नम जो हक़दार थींदो पोइ हे रस्तो हिदायत वारनि जो अथई हे रस्तो रब करीम वारो अथई हे रस्तो मदीने वारे साईं वारो अथई जन जे लाइ रब फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह ओ मुंहिंजा महबूब हिन उम्मत खे ॿुधाए त हिदायत घुर्जे न मां अल्लाह जी मोहब्बत घुर्जे न त तो मदीने वारे साईं जो इत्तिबाउ कनि तो महबूब जे रस्ते ते हलन तो महबूब जी सुन्नत ते अमल कन उहा सुन्नत कहिड़ी आहे त ख़ुशू हुजनी त रब करीम जे ज़िक्र सां कर रब करीम जे पैगाम सां कर सोने हबीब करीम जे सुन्नत सां कर तॾहिं मुंहिंजे मुर्शिदन करीमन पंहिंजी जमायत खे सबक ॾिनो आहे ख़ुशी बि हुजई त मदीने वारे साईं जे मीलाद सां त गम बि हुजई त मदीने वारे साईं जे मीलाद हे दस्तूर जेको जमायत कासमिया वटि ॾिसे थो त ख़ुशियूं हुजनि त बि मीलाद अल्लाह जे क़ुरान सां हिन मीलाद जी शुरूआत मदीने वारे साईं जी तारीफ़ कामिल मुर्शिद जे सदके रब करीम मिलियो उन जी तारीफ़ हे मुंहिंजे मुर्शिदन करीमन जो दस्तूर आहे पाण दरगाह शरीफ़ ते बचन जूं ख़ुशियूं मीलाद सां कयूं दुरूद सां कयूं अल्लाह जे ज़िक्र सां कयूं ऐं जमायत के सबक ॾिनऊं त तव्हां बि पंहिंजूं ख़ुशियूं मदीने वारे साईं जे मीलाद सां कदा
एकड़े बेरे दरगाह शरीफ ते मीलाद हुजे एकड़े फकीर अर्ज़ कयो त क़िबला बचन जो खुशू आहिनि पर उहे पो करण जो इरादो आहे त पो कंदुमि पाण फरमायोसि मीलाद सां कर त दुनिया जी बरकत बि मिलंदई आख़िरत जी बरकत बि मिलंदई त हे सबक आहे हे दर्स आहे असांखे इन सबक सां चिंबड़ण घुर्जे मुंहिंजा सुणा कामयाबी हिन में जे कामयाबी चाहे थो त पंहिंजे मालिक सां चिंबड़ी पव कामयाबी चाहे थो त मदीने वारे साईं जी दामन वठ मशहूर वारे साईं कामिल मुर्शिद जी दामन वठ त इहा दामन तोखे रब जी ज़ात वटि पुॼाई अल्लाह साईं फ़कीर जे हिन ख़ुशियुनि खे क़बूल करे फ़कीर जे हिन मोहब्बत खे क़बूल करे हिन सुहिणी जमायत जी विख विख पंहिंजे बारगाह में क़बूल करे हे मोहब्बत वारा जेके कामिल मुर्शिद ख़ातिर आया आहिनि सुहिणे हबीबनि जी ज़ात ख़ातिर आया आहिनि रब करीम जे ख़ातिर आया आहिनि अल्लाह साईं हिननि जे विख विख ते सुहिणा अजुर अता फरमाए फ़कीरनि जे लाइ उन्हनि जे बचड़नि जे लाइ दुनिया आख़िरत में सुहिणा ख़ैर ॾेई उन्हनि खे पंहिंजी मैयत नसीब फरमाए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व शफीना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम तस्लीमा मुझा मालिक हे खुशी जी महफिल कबूल कजाए हे शुक्राना कबूल कजाए फ़कीर अब्दुल समद जेके हे बचड़नि जा शुक्राना कया आहिनि पंहिंजे मिटनि सां अज़ीज़नि सां मिली करे पंहिंजे बारगाह में इनखे क़बूलियत जो शरफ़ ॾेई संदन जा बचड़ा ख़ुशि हुजनि संदन जे ईमान में बरकत हुजे संदन जे रिज़्क़ में बरकत हुजे सोनी जमायत जो विखू कबूल कजाए मोहब्बत में अचण कबूल कजाए हिन सोनी जमायत खे ख़ुश आबाद रखजाए ताज वारनि खे ख़ुश आबाद रखजाए उन्हनि जे बचड़नि खे ख़ुश आबाद रखजाए कर्ज़ मर्ज़ दर्द दूर कजा असांजी दुनिया भी सोनी करण फरमाए जा असांजी आख़िरत भी सोनी करण फरमाए जाए सोना भला असां सभिनि खे अता फरमाए जाए रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरत हसनत व क़िना अज़ाबन्नार रब्बिग़फिर वरहम अंत खैरुर राहिमीन व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व शफीना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम तस्लीमा